मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी पीउ जी मिल्कियत जो वारिस को बि न आहे। तूं छा थो सम्झी? तुंहिंजो इहो ख़्वाबु पूरो थी वेंदो? तूं नांग बणिजी मुंहिंजे डैडी जी मिल्कियत ते कब्ज़ो करणु थो चाहीं? मां ॾिसां त केरु थो रोके मूंखे। मंजर, ही आयो वो धोखेबाज़ जंहिं मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी। ही शख़्स ही असांजी मिल्कियत जे लाइ इहो ड्रामो रचाए रहियो आहे। अच्छा त ही आहे मंज़र साहब तव्हांजो मंगेदो। हाँ, मां सोनिया सां शादी कंदुसि। इहो ॼाणींदे त इहा मुंहिंजी माशूक आहे। हाँ, इहो सभु कुझु ॼाणींदे बि। वॾो को बेग़ैरत आहीं। मास्टर तोखे ॻाल्हाइण जी तमीज़ कोन्हे। सोनी, सोनी छा थियो? अभी मंजर छा थियो मंजर खे? अभी अयास मंजर खे मारे छॾियो। हाँ सोनी रिलैक्स थी, कुछ न आहे, ख़्वाबु आहे। अलासी मंजर खे वॾी हयाती ॾींदो। रिलैक्स थी, सुम्ही पओ। नताशा, तोखे एतिरो दिल ते वठणु न घुरिजे। असां पंहिंजे तरफ़ां कोशिशूं कयूंसीं त रुमाना जी ऐं मंज़र जी शादी थी वञे, पर शायदि क़िस्मत में ईअं कोन हुयो। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे सोनिया में जेका मुंहिंजी भेण रुमाना में नाहे? हुननि इहो सभु कुझु मुंहिंजी ज़िद में अची कयो आहे। मां हुननि खे कॾहिं बि माफ़ न कंदसि। नताशा, तूं हाणे सब्र खां कमु वठ। हुननि माण्हुनि इहो फ़ैसिलो जल्दबाज़ी में कयो आहे ऐं जल्दबाज़ी में जेके बि फ़ैसिला कया वेंदा आहिनि उहे ग़लति साबित थींदा आहिनि। मां हुन छोकिरी खे हिन घर में रुमाना जी जाइ ते न ॾिसी सघंदसि। जेतिरो जल्दी थी सघे नए घर जो इंतज़ाम कर। मां सोनिया जे अचण खां पहिरीं नए घर में शिफ्ट थी थियणु चाहियां। तूं सफ़ा का चरी आहीं। असांखे ही घर कॾहिं बि छॾणु न घुरिजे। असां ही घर ख़ाली करे मंज़र ऐं उनजी ज़ाल खे सुख सां रहण जो मौक़ो कोन ॾींदासीं। असांजो हिते हुजणु ऐं उन्हनि ते नज़र रखणु तमामु ज़रूरी आहे। असां हुननि जो कुझु न बिगाड़े सघंदासीं। तूं ॾिसे नथो त तुंहिंजो भाउ ऐं भाॼाई सोनिया खे केतिरो था भाइनि। नताशा, नई रिश्तेदारी अथनि, थोरो वक़्तु गुज़रण ॾे, कोई पाण ई उन्हनि जा जज़्बा थधा थी वेंदा। तव्हांखे मुबारक हुजनि जानू। तव्हांखे बि लख लख मुबारक हुजनि। लॻे थो त अॼु ॾाढो ख़ुशि आहीं। रुगो ख़ुशि? मां त चवां थी अॼु मुंहिंजूं ख़ुशियूं डबल थी वयूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी त तोखे मंज़र जे मंगणे जी आहे। ॿी ख़ुशी इहा आहे त मुंहिंजी थियण वारी नुंहुं तव्हांजी धीउ आहे। माना त पहिरीं तव्हांजी हुकुमरानी असांजे दिलि ते हलंदी ऐं हाणे त असांजे जिगर ते बि कब्ज़ो थी वियो। जी बिल्कुलु। ऐं मूंखे ख़बर आहे त सोनिया तव्हांजे जिगर जो टुकड़ो आहे ऐं इहो कुझु वक़्त खां पोइ मूं वटि हूंदो। ज़रूरु। कहिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। कहिड़ी ॻाल्हि? जॾहिं कंहिं माण्हूअ जी शादी पंहिंजे महबूबा सां न थींदी आहे आस्ते आस्ते दूर हलिया वेंदा आहिनि ऐं असां वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु दूर थियण जे बजाए वेझो थींदा था वञूं। हा, इहा त हक़ीक़त आहे। असां परे थियण जे बजाए वेझा था थींदा वञूं। ऐं ख़बर अथव इन जो छा रीज़न आहे? शायदि क़िस्मत।
क़िस्मत बि उन्हनि माण्हुनि जो साथ ॾींदी आहे जंहिंजे मन में मेर न हूंदो आहे। जिन माण्हुनि जे मन में मेर न हूंदो आहे न, उहे सदाईं सुरा हूंदा आहिनि ऐं ख़ुदा बि उन्हनि जो साथ ॾींदो आहे। हा ज़रूर, तूं बिल्कुलु सही पई चवीं। ऐं मज़े जी ॻाल्हि त इहा आहे त पहिरियां त पाण दोस्त हुयासीं ऐं हाणे त मिट बि थी वियासीं, ऐं हाणे ज़माने खां पाण खे लिखी लिखी न मिलणो पवंदो। जनाब, घणो जज़्बाती थियण जी ज़रूरत न आहे। पाण जीअं मिलंदा हुआसीं तीअं ई मिलंदासीं। छो ईअं छो? ज़रूरु असांजो समाज अञा एतिरो किथे सुधरियो आहे जो असांजो रिश्तो हुननि खां हज़म थिए। पाण अञा जहालत जी ऊंदाही खां ॿाहिरि न आहियूं निकिता। हा उहो त आहे, पर पाण मंज़र जी शादी खां पोइ त आराम सां घर में वेही करे दिलि जी ॻाल्हियूं करे सघूं था। मुश्किल आहे, इहो कीअं पॉसिबल थी सघे थो? इहा ॻाल्हि तव्हां मूं ते छॾे ॾियो, मां हिन ॻाल्हि खे पाण ई पॉसिबल कंदसि। ओके जनाब, जीअं तव्हांजी मर्ज़ी। मां केरु थींदो आहियां इनकार करण वारो। चङो, हाणे पाण सुभाणे ॻाल्हाईंदासीं, बल्कि वधीक कचहरी सुभाणे साम्हूं कंदासीं। ओके जानू, जेका तुंहिंजी मर्ज़ी। ख़ुदा हाफ़िज़। ओके, बाय। आपी ही सभु फोटू त मंज़र जे मोबाइल में कढिया हुयासीं, पोइ तव्हां वटि कीअं आया? हे मंज़र पिक्चर्स मूंखे व्हाट्सएप कई हुयूं ऐं हा, उन हिकिड़ी पिक्चर पंहिंजी फेसबुक ते बि अपलोड कई आहे। अच्छा आपी, ही पिक ॾिस, हिन पिक में तूं केॾी न सुहिणी थी लॻी। आपी, तुंहिंजूं अखियूं छो भरियल आहिनि लुड़कनि सां? इहो ई त लुड़कनि जो कमाल आहे त हू ॾुख में बि लड़ी ईंदा आहिनि ऐं ख़ुशियुनि में बि। सोनिया, मुंहिंजी अखियुनि में ख़ुशीअ जा लुड़का आहिनि। सच आपी? तुंहिंजो कसम। आपी, मुंहिंजी दिलि चए थी त मां मंज़र खे फ़ोन कयां। हाँ छो न, तूं त हाणे मंज़र सां दिलि खोले कचहरी करे सघी थी। आपी, ही नंबर त मसरूफ़ थो वञे। हाँ, शायदि हू पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजी मंगणीअ जी ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदो हूंदो। हे त ॾाढी ख़ुशि पई लॻी। ज़ाहिर आहे ख़ुशी जी त ॻाल्हि आहे न। मुंहिंजे पुट जो मंगणो थियो आहे ऐं उहो बि हुनजी पसंदि जो। इन खां वधीक ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तमामु थोड़ा ख़ुशि नसीब माण्हू हूंदा आहिनि जिन खे पंहिंजो प्यारु मिलंदो आहे। तोखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त प्यारु मिली त वेंदो आहे, पर हुनजी केयर करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी आहे। मतिलबु इहो त जेकॾहिं तव्हांखे का आम औरत मिली वञे त उनखे शादी खां पोइ तव्हां आम तरह ट्रीट करे सघो था, पर जेकॾहिं तव्हांजी महबूबा सां शादी थी वञे त पोइ उनखे ज़ाल न पर महबूबा सम्झी ट्रीट करणो पवंदो। तव्हां जूं ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं मूंखे सम्झ में न ईंदियूं आहिनि। तूं ई खणी सम्झा, मूंखे त तुंहिंजी हर ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। वेरी सिंपल, औरत ज़ाल हुजे या महबूबा, उनखे हर हाल में सिर्फ़ प्यार खपे। वॾी का सियाणी आई, थोड़नि लफ़्ज़नि में सॼी ॻाल्हि करे वई। बस बस, हाणे अदाकारी न करियो। मूंखे सम्झ में नथो अचे त ही सभु कुझु छा आहे, छो थियो। खुशबूअ सां मुंहिंजो प्यार, वरी तुंहिंजो प्यार, वरी तोखे प्यार में धोखो, वरी तोसां मुंहिंजी मंगणी। ही सभु कुझु छा आहे? शायदि इंसान हुजण जो इम्तिहान आहे। इम्तिहान? हाँ,
कुदरत इहो सभु कुझु कराईंदी आहे ऐं अलाह साईं ॾिसणु चाहींदो आहे त केरु आहे जेको ॿियनि लाइ जीए थो ऐं केरु आहे जेको सिर्फ़ु पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे मफ़ादनि जे लाइ ज़िंदगी गुज़ारे थो। मतिलबु त जेकी माण्हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ जीअनि था उहे इंसान जे मयार ते पूरा न आहिनि। जी बिल्कुलु ईअं ई आहे। मतिलबु त ख़ुशबू इंसानियत जी डोड़ में असांखां खटियो आहे। इंसानियत जी डोड़ में सिर्फ़ु ख़ुशबू न बल्कि तव्हां बि बराबरि जा वेनर आहियो। हारायो आहे त सिर्फ़ु मां। ईअं छो नथी चवीं त मूं ऐं ख़ुशबू हारायो आहे ऐं तूं मूंखे हासिल करे सभु कुझु खटियो आहे। ख़ुशबू जी हार में बि सोभ आहे ऐं मुंहिंजी सोभ में बि हार। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त मां हाराइण खां पोइ बि ख़ुशि आहियां ऐं यकीनन ख़ुशबू खटण खां पोइ बि तकलीफ़ुनि में हूंदी। वाकई सोनिया, धन दौलत ऐं माल जी क़ुर्बानीअ ते इंसान खे एतिरी अज़ियत न थींदी आहे जेतिरी प्यार जी क़ुर्बानीअ में थींदी आहे। मूंखे हैरत सिर्फ़ु इन ॻाल्हि ते आहे त तो ख़ुशबू जे चवण ते ज़िंदगी जो एॾो वॾो फ़ैसिलो कीअं कयो। सोनिया मां ख़ुशबू सां प्यार कंदो आहियां ऐं मां ॼाणां थो त जंहिंसां प्यार कबो आहे उनजी इज़त कबी आहे ऐं जंहिंजी इज़त कबी आहे उनजो चयो बि मञिबो आहे। ग्रेट मैन, ग्रेट थिंकिंग। छा जेके हुजतूं ऐं ख़्वाहिशूं तव्हां मां ख़ुशबू रखंदी हुई मां बि रखी सघां थी। चेरी, तूं ख़ुशबू जे तरफ़ां मूंखे मिलियल अहिड़ो ख़ूबसूरत तोहफ़ो आहीं जेके मां पंहिंजे साह में सांडे रखंदुसि। मंज़र मुंहिंजो पहिरियों प्यारो मुंहिंजी त ज़हन ऐं गुमान में बि कोन हो त मंज़र खां मूंखे को जुदा करे सघंदो ऐं ज़िंदगी हिकु अहिड़े मोड़ ते अची बीहारियो जो मूं मंज़र खे हासिल करण जे बजाए पाण पंहिंजे हथनि सां जुदा करे आया। मंज़र मुंहिंजो चयो त मञियो, पर छा हू मूंखे ऐं मुंहिंजे ॾिनल प्यार खे विसारे बि सघंदो या न? ऐं मूं पंहिंजी भेण जी कयल ग़लती जे करे इहो कदम त खयो आहे, पर छा मां मंज़र सां गुज़ारियल घड़ियूं विसारे सघंदसि? ऐं जेकॾहिं हुन सां पल पल यादि अचनि त छा मां जी सघंदसि? मंज़र मुंहिंजो हुयो, मंज़र मुंहिंजो आहे ऐं मंज़र मुंहिंजो हमेशह रहंदो। दिलनि में केॾी बि नफ़रत हुजे, जंहिंसां मोहबत हूंदी आहे त पल पल यादि ईंदो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।